जी नाज़रीन, सिंध न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदा दादू खां सखी सरदार चारण जी। दादू सिंधु दरिया में पानी जे वॾे वकिरे सबबि कचे वारा ॻोठ पानी हेठि अचण जूं मीडिया ते हलियल ख़बरुनि जो डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा अली शाह नोटिस वठंदे संदसि हुकूमत ते इंतज़ामिया असिस्टेंट कमिश्नर दादू डॉक्टर शाहनवाज़ मीरानी, मुख्तियारकार दादू अमजद हुसैन कमालानी ऐं संदसि टीम मोरो रोड सियाल बंद ते पहुची आबपाशी अमले के तलब कयो। हालतुनि जो जाइज़ो वरितो ऐं चयो त फ़िलहाल बोर्ड वारी सूरत हाल कोन्हे। पानी घटि आहे। पानी जो वॾो वकिरो गुडू खां गुज़रंदो त इहो पानी बि वापसि थी वेंदो। हुन वधीक चयो त बंद ते आबपाशी अमले समेत सिहत खाते खे अलर्ट कयो वियो आहे त जीअं बोर्ड जे मुतासिरनि जी मदद करे सघिजे। दादू में मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट के जज नदीम बदर काज़ी की अदालत मंशियात रखण के केस में ॾोह साबित थियण ते जवाबदार वहीद शेख के 4 साल कैद ऐं 30,000 रुपया दंड जो फैसलो ॿुधाए छॾियो। जवाबदार खिलाफ़ KN शाह थाने ते कुछ महीना अॻु चर्स हथ अचण जो केस दाख़िल कयो वियो हो।